जी नाज़रीन, लाड़काने शहीदन जे शहर लाड़काने में लाड़काने जेके सिविल अस्पताल आहे, असां हिन वक़्तु हुते सिविल अस्पताल में मौजूदु आहियूं। हिते सिविल अस्पताल में जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला मरीज़ ऐं उन्हनि जा जेके वारिस आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। अक्सर करे उन्हनि जूं शिकायतूं रहनि थियूं त उन्हनि खे जेके मेडिकल दवाऊं आहिनि उहे नथियूं मिलनि या जेके डॉक्टर आहिनि उहे टाइम ते नथा अचनि। इन हवाले सां हिते सिविल अस्पताल जी जेकी OPD आहे उते बि गंद किचिरे जा ढेर नज़र अची रहिया आहिनि। अक्सर करे डॉक्टर बि ड्यूटियुनि ते नथा अचनि। इन हवाले सां अचो त जेके हिन अस्पताल में मरीज़ उन्हनि जा वारिस आहिनि उन्हनि खां पुछंदासीं त उहे हिन बाबति छा था चवनि। लाड़काने जी चाणका अस्पताल मरीज़नि लाइ कोष घर बणिजी वई आहे। सिविल अस्पताल जी OPD में गंद किचिरे जा ढेर पियल आहिनि पर इंतिज़ामिया को बि तहरुक न वरितो आहे। लाड़काने जे भरवारनि तोड़े बलूचिस्तान मां ईंदड़ मरीज़ तोड़े उन्हनि जा वारिस अस्पताल में अची सॼो ॾींहुं डॉक्टरनि जो इंतज़ारु करे दरबदर थी वञनि था। OPD हलाईंदड़ डॉक्टर अक्सर करे सुबुह जो ड्यूटियुनि ते नथा अचनि। उन्हनि जूं ऑफिसूं ख़ाली नज़र अचनि थियूं। अस्पताल में CT स्कैन मशीन 2 ॾींहं हलाई वञे थी त हफ़्तो बंदि पियल आहे। सिविल अस्पताल जा जनरेटरनि जा माहवार लखें रुपया तेल जा बिल ठाहिया वञनि था पर बिजली वञण बावजूदु जनरेटर सही तरीक़े सां न पिया हलाया वञनि। सिविल अस्पताल जी OPD में ईंदड़ मरीज़ कुर्सियूं न हुजण सबबि पट ते वेही पंहिंजे वारे जो इंतज़ारु कनि था। स्ट्रेचर घटि हुअण सबबि अक्सर करे ज़ईफ़ तोड़े मज़दूर माण्हू पंहिंजी मदद पाण अस्पताल खणाए पहुचनि था। अक्सर मरीज़नि जे वारसनि जो इहो चवणु आहे त डॉक्टर सही तरीक़े सां चेकअप नथा कनि। हींअर हॉस्पिटल में एडमिट आहे, उन माण्हू जी हालत इहा आहे त उतां जो डॉक्टर हुनखे कोई रिस्पॉन्स नथो ॾिए। जेकॾहिं पंहिंजो ज़ाती को दोस्त हुन ॾे अचे थो उथी बि हुनखे एतिरी उपलाइज़ था कनि पंहिंजे घरों। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन हॉस्पिटल में अॼु दवाऊं बि चोरी थियूं थियनि। उन्हनि जी साबिती सबूत ख़ुदि हुनजो MS हुनजो नोटिस कोन थो वठे। जेको MS पाण अॼु माना जेको दावा थो करे त आऊं माना पैसा ॾेई करे मां हिते MS थियो आहियां। जीअं ॿुधायो त दवाऊं चोरी थियूं थियनि, केरु थो दवाऊं चोरी करे? दवाऊं उतां जो लोकल जेके डिस्पेंसर आहिनि उहे दवाऊं चोरी था कनि। उनखां पोइ उतां जा जेके ॿिए नंबर जा जेके ऑफिसर आहिनि उहे दवाऊं चोरी था कराइनि ऐं को बि ध्यानु नथो ॾिनो वञे। ही डॉक्टर दावा था कनि त असां टाइम सां था अचूं, मरीज़नि खे ॾिसूं था, दवाऊं मिलनि थियूं। कोई बि न आहे। ॿाराणी हॉस्पिटल में अॼु 12 ॾींहं थी विया आहिनि मुंहिंजो नंढो एडमिट आहे, जंहिंजे लाइ उते को बि डॉक्टर सही नमूने सां खुर्शीद अब्बासी खां वठी सैफुल्ला जामड़े खां वठी कोई बि डॉक्टर न टाइम ते अचे थो पियो, न उन्हनि खे कोई इंसानियत या पंहिंजी ऑफिसनि में अचे करे सेमिनार कयूं ऐं चाणका जे छोकिरियुनि ॿारनि खे पढ़ायूं निकिता हलिया था वञनि। कंहिं बि ॿार खे सही नमूने सां माना गाइड नथा कनि। जेके भी टोटल डॉक्टरनि जा प्राइवेट सेंटर आहिनि, ठीकु आहे, उहो ॼाणी वाणी हिते मरीज़ खे तकलीफ़ ॾियनि था त छाजे करे त असांजे प्राइवेट सेंटरनि ते अचनि। सरकार खे असां इहो ई मुतालबो कंदा त हिननि जा जेके प्राइवेट सेंटर आहिनि महिरबानी करे इन्हनि ते नज़रसानी कनि, उन्हनि खे बंदि कनि। डॉक्टरनि जी लखाव पघारूं बि आहिनि प्राइवेट सेंटरनि ते। इहो ई आहे 400-500 रुपया फी डॉक्टर जेको आहे हिकु हिकु मरीज़ खां ॾिसे थो। उते सही नमूने सां ॾिसनि बि था, कनि बि था, या वरी उन्हनि जा शारता लॻल आहिनि हिते बीठल आहिनि जेके चवंदा बाबा डॉक्टर साहिब सां हुते तव्हां प्राइवेट ते मिलो, सम्झी न। ऐं दवाऊं बि हिते जेके आहिनि उनजा जेके मेडिकल रेप ॾियनि था या मिसां बि मथां सरकार खां दवाऊं अचनि थियूं जेके हिन जा पटेवालनि जे मार्फत केयर ऑफ स्टोरनि ते उहे ॾियनि था। उन्हनि खे अहिड़े हिसाब सां उहे ॾियनि था, उहे कटे सटे छा आहे कि मथां उन्हनि खे लेबल आहे नॉट फॉर सेल, ठीकु आहे, उन मां अंदरूं कढी करे ऐं जेको आहे त उहे दवाऊं स्टोरनि ते ॾियनि था। काफ़ी हाणे वोरेन इंजेक्शन हुई जेके मुंहिंजे वाल साहिब जी ऑपरेशन हुई त उन मां उते वठी वियुमि त स्टोर तां मां तकड़ि मुंहिंजे वाल साहिब ऑपरेशन त मां उन में अलाह ॾिनो, ठीकु, यूरालॉजी में ॿुधी मिठा। त उन जे कारण इहो आहे त उतां मां तकड़ि में त वठी वियुमि, बाद में उहा कमु न आई इंजेक्शन उते लिखियल हो नॉट फॉर सेल, ठीकु आहे। जॾहिं स्टोर ते खणी अची बाबा इहे त मुंहिंजे बाबा हाणे मां तोखां वठी आहियां, ठीकु आहे। मां जॾहिं उते तमाचो तंहिंखां बाद में उन्हनि वापसि कई। मेन कारण इन्हनि जो आहे त महिरबानी करे सरकार खे असां इहो ई मुतालबो कंदासीं त जेके प्राइवेट डॉक्टरनि जा सेंटर आहिनि उहे बंदि कराए। काफ़ी ॾींहंनि खां वठी असां हिते दाख़िल आहियूं अस्पताल में। असांखे न का दवा थी मिले, न का सुई थी मिले, न को सिस्टम आहे। गर्मी लॻी पई आहे, बिजली बंदि थी वञे, को जनरेटर जो सिस्टम न आहे अहिड़ो सही तरीक़े सां, न को सफ़ाई जो सिस्टम आहे। हिते जाॾो काॾो गंद लॻो पियो आहे। असांखे सुई बि हिकिड़ी प्लास्टिक वारी बि स्टोर तां लिखी था ॾियनि त उतां वञी वठी अचो। असांखे का बि शइ हिते नथी मिले। मरीज़ तड़पनि था, फथड़नि था पिया। को डॉक्टर अचे थो बसि इहो पंहिंजे मुंहं सां ऑफिसुनि में वेठा आहिनि। जंहिं वञूं था ॻाल्हायूं था त उहे दड़का ॾेई असांखे ॿाहिरि कढी था छॾनि त हलो हितां। पटे वाला हिननि जा चौकीदार हिननि जा 20 रुपया वठनि था त गेट खां अंदरि छॾीनि था, न त नथा छॾनि। बसि असांजो मुतालबो इहो आहे त मरीज़नि खे सही नमूने सां ट्रीटमेंट कई वञे, उन्हनि खे सुठे तरीक़े सां देखभाल कई वञे। हू पंहिंजी प्राइवेट क्लिनिकनि में अचण जो चवनि था। सरकारी हज़ारे तोड़े लखे रुपया पघारूं खणंदड़ मसीहा पेशे सां तालुक़ु रखंदड़ डॉक्टर इहो ज़रूरु सोचनि त हू पंहिंजे पेशे सां सचा रहनि।